Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सेनेटर फलवशाह तशरीफ रखें। सेनेटर बेरामन चंगी अपनी अच्छी बात नहीं है, ये रवायत आप कायम कर रहे हैं, आपके लिए भी ये बुरी बात होगी। चलें जी अपने निशिस्तों पे चलें जी अपने निशिस्तों पे तशरीफ ले जाएं। मेरी गुजारिश है अपनी निशिस्तों पे तशरीफ रखें प्लीज। सेनेटर तंगी साहब, सेनेटर सादिया साहिबा प्लीज अपनी निशिस्तों पे चले जाएं। वफाकी वजीर अली अमीन गंडापुर तरफा शहीद जुल्फिकार अली भुट्टो के गद्दार कोठण खिलाफ सेनेट में पीपी मेंबर्स जो एहतजाज ऐं नारेबाज़ी। रज़ा रब्बानी चयो त खेनि इस्लामाबाद या रावलपिंडी खां हुब्बुल वतनी जा सर्टिफिकेट्स वठण जी ज़रूरत नाहे। आज़ाद कश्मीर में शहीद जुल्फिकार अली भुट्टो लाइ गैर मुनासिब ॿोली इस्तेमाल कई वई। अहिड़ी ॿोली इस्तेमाल थींदी रही त केर बि महफ़ूज़ न रहंदो। सेनेटर मौला बख्श चांडियो ऐं शेरी रहमान चयो त जंहिं पाकिस्तान खे एटमी प्रोग्राम ॾिनो उनखे गद्दार करार ॾिनो वियो। ही केर थींदा आहिनि जो गद्दारी जा सर्टिफिकेट्स विराए रहिया आहिनि। मुल्क में जीअण मरण जूं ॻाल्हियूं कंदड़ सीवी खणी अमरीका में बेंच ते वेठल आहिनि। जेके दवा वठण विया हुआ उहे बि ॾे वापसि न आया। तव्हां फोटोशॉप ज़रिए मुल्क में नथा रही सघो। हक़ीक़ी तौर पाकिस्तान अचणो पवंदो। हर भेरे जालसाज़ी सां हुब्बुल वतनी साबित नथी करे सघिजे। सेनेट में क़ाइद ऐवान शहज़ाद वसीम जे ख़िताब दौरान ऑपोज़िशन जो एहतजाज ऐं गोड़। सेनेट चेयरमैन जी रोलिंग ऐं इजलास मुलतवी करण जी वार्निंग बावजूद ऑपोज़िशन मेंबर्स एहतजाज कंदा रहिया। क़ाइद ऐवान शहज़ाद वसीम चयो त आज़ाद कश्मीर जे जलसनि में ऑपोज़िशन जी क़यादत जेका ॿोली इस्तेमालु कई पहिरीं उन ते मुआफ़ी वठणु घुरिजे। ऐवान में उहे माण्हू बि वेठा आहिनि जिन क़ाइद आज़म खे काफ़िर करार ॾिनो हो। केर बि खीर जो धोतल नाहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सां चूंडुनि में धांधली ऐं बेज़ाब्तगियुनि जा मसइला हल थी वेंदा। वोटिंग खां पोइ बटण दॿाइण सां चूंड नतीजा साम्हूं अची वेंदा, जिन खे इलेक्शन कमीशन में बि चैलेंज करे सघिबो। AVM निज़ाम सां माण्हुनि जो चूंडुनि ते एतमाद पैदा थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त चाहियूं था त समुंड पार पाकिस्तानी वोटिंग ज़रिए इलेक्शन अमल जो हिसो बणिजनि। इस्लामाबाद में तक़रीब के ख़िताब दौरान इमरान ख़ान चयो त अदालतुनि में अध खां वधीक ज़मीनुनि जा केसिस हलंदा आहिनि। ज़मीनुनि जा केसिस हल न थियण सबबि कब्ज़ा ग्रुप ठही वेंदा आहिनि। फाइल्स गुम थी वेंदियूं आहिनि या उन्हनि खे साड़ियो वेंदो आहे। हाणे सॼो ज़मीनी रिकॉर्ड कंप्यूटराइज़्ड करे रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट सिंध जे सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी जी करप्शन केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। 10 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। अदालत नैब खे गिरफ़्तारी खां रोके छॾियो। एजाज़ जखराणी ख़िलाफ़ नैब में करप्शन केसिस जी इंक्वायरीज़ हलंदड़ आहिनि। सूबाई सलाहकार दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो त हू नैब सां जांच में सहकार लाइ तयारु आहे। क़ौमी एहतसाब ब्यूरो खे गिरफ़्तारी खां रोकियो वञे। ॾहरकी टाम कमेटी जे 270 मुलाज़िमनि खे 2 ॾींहनि अंदरि पघारूं जारी करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर असिस्टेंट कमिश्नर ॾहरकी खे पघारूं जारी थियण बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। नओं देरो जे कच्चे में मुमताज़ भुट्टो ऐं असद खोड़े धुरनि में ज़मीनी तकरार तां पोरियत क़त्ल, 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मौजब धुरनि में फायरिंग दौरान तोतल नारे जो मारिजी वियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मुमताज़ भुट्टो ऐं असद खोड़ो धुरनि में 3200 एकड़ ज़मीन जी मालिकीअ तां तकरार हलंदड़ आहे। सिंध में जाली सुञाणप कार्ड्स ठाहींदड़ नादरा अमलदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। कराची जे डिफेंस नादरा मेगा सेंटर मां डेटा एंट्री ऑपरेटर ऐं एजेंट समेत 2 ॼणा गिरफ़्तार। FIA मौजब एजेंट अमीन अफ़गानी नादरा अमलदारनि
अज़ीज़ अब्बासी ऐं अमीन खे 30,000 रिश्वत ॾेई जाली सुञाणप कार्ड ठारायो। कार्रवाइन में हेल ताईं नादरा मुलाज़िमन ऐं एजेंट्स समेत 13 जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि। मीरपुर माथेलो में इंसानियत लड़ाईंदड़ वाक़ियो वहशत जो निशानो बणजण सबब ज़हनी माज़ूर नारी गोरारी थी वई। वारसन इल्ज़ाम आयो आहे त बेनज़ीर कॉलोनी में जवाबदार इक़बाल पंजाबी नारी सां केतिरनि महीननि ताईं ज़्यादती कई। माज़ूर नारी जे वारसन जो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। पुलिस खेनि दिलासा ॾेई वापसि मोटाए छॾियो। जवाबदार गिरफ़्तार न थियो। भारतीय जेल में आज़ाद थियल 3 मुहाणा कराची पहुंची विया। इख्तियारनि मूजिब वटू मोहम्मद जुम्मन 3.5 सालनि ऐं मोहम्मद हसन 5 सालनि खां पोइ ॾेह वापसि आया आहिनि। मुहाणा लाहौर में करंतना मुकम्मल करण बाद सिंध पहुता। भारतीय जेलनि में अञा बि 92 पाकिस्तानी मुहाणा क़ैद आहिनि। कराची के इलाइक़े अयूब गोट में गैरत नाले ते औरत ऐं वापारी क़त्ल। पुलिस मक़तूल ग़ुलाम रसूल ऐं औरत शाहिदा जा मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾिया। पुलिस मौजूद मक़तूला औरत बेवा हुई। ग़ुलाम रसूल ऐं शाहिदा कुछ सालन खां गॾु रहंदा हुआ। वाक़े बाद मक़तूला शाहिदा जो हिकु पुटु घर मां ग़ाइब आहे। वाक़ियो गैरत जे नाले ते पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। शहदादपुर भरसा हथियारबंदन फायरिंग करे पीरसन शख्स के कत्ल करे छॾियो। दरगाह इस्माइल शाह वटि फायरिंग जो वाक़ियो पेश आयो। ॻोठ सुल्तान भाणू जो वासी रिक्शा ते गाह खणी वेंदड़ 60 वरनि जो ज़र ख़ान बुगटी मारिजी वियो। वाक़े बाद जवाबदार फरार। सिंध में ज़रई पानी की खोट ख़त्म न थी। आबादगार सरापा एहतजाज बणल। कशमोर, बख्शापुर, कंदकोट, कंबर, वारह, बहराम, तलहार ऐं ॿिनि शहरनि में आबादगारनि जा धरणा। मुख्य रोड्स ब्लॉक हुजण सबब ट्रैफिक मुअतल। आबादगारनि दायो आहे त पानी खोट सबब सारियालो बेजारो बि नाहियूं पोखे सघिया। नोटिस वठी पानी खोट ख़त्म कई वई। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं। तफ़सीली ख़बरूं न ब्रेक।